जी नाज़िर हीअं पिरालो भरिसां उलरा जागीर कचे वारे इलाइक़े बचा बंद ते बीठा आहियूं। उतां जा आबादकार ऐं ज़रात रवासिन सां अचो त वीचार ॿुधूं त बरसाति जो पाणी मुसलसल वाद खां पोइ दरिया खां पोइ फैज़मत बिन जो कचे सां लॻो आहे। उतां खां पुछा कयूं त हितां जा जेका इंतिज़ामिया उन्हनि कहिड़ा उपाउ वरिता। असां जो ये बारिश पई आहे मुसलसिल तक़रीबन हिन खे 15 खां 20 ॾींहं थी विया आहिनि। जेको त हिन बचा बंद ते को माना हेतिरा लखे रुपया अचंदा को माना कमु न कयो वञे थो। हे असां ॻोठाणनि खे माना वॾो ख़तरो आहे। साईं ये जेको शेर मोहम्मद बंद आहे मतिलबु माना जतो ये खो माना उलरा उढा नारे जा जेके बि आहिनि बंदि मतिलबु को मुलाज़िम न आहे इन में। महिरबानी करे मतिलबु माना दारोगो आहे न का ॻाल्हि आहे मतिलबु माना वॾियूं रूणा लॻी वयूं आहिनि। बचा बंदि थींदो जेको जे न आहे त को बिंडो फैज़ मोहम्मद मतिलबु माना महिरबानी करे पाणी जो ख़तरो असां आबादकार जेके आहियूं असां माना ॿोॾियुनि में अची वेंदासीं। असांजो फसल घर तबाह थींदा असां का शइ न बचंदी। मतिलबु महिरबानी करे सिधो हुकूमत वज़ीर आला खे ऐं जिन खे असां हुकूमत असांजे बंद जी मालिकी कनि असांजी माना बचा रोज़ी जेका आहे असांजी माना तालबो आहे। असांजो मुतालबो ई आहे त बचा बंदि को बि कमु न आहे। जेके बि दारोगा आहिनि हे सिंध हुकूमत अपील आहे त बराए महिरबानी करे हिन ते कमु कयो वञे। घारा लॻी आहिनि असांखे वॾो ख़तरो आहे। तव्हां फैज़मत बिन जे कचे वारे इलाइक़े रवासिन जा तव्हां वीचार ॿुधा। हुनजो इहो चवणु आहे त मुसलसल बरसाति पड़ खां पोइ उलरा जागीर सां बरसाती बोड जो पाणी लॻी चुको आहे। जेका हितां 2010 जेका बोड हुई उहा तमामु हिकिड़ी ख़तरनाक बोड हुई जंहिंमें असांजा जेका इलाइक़े जा माण्हू ख़ौफ़ हिरास उतां लॾ पटां शुरू थी विया। हींअर बि जेको पाणी जी वाध आहे थी सघे थो एलदारनि खे ऐं दारोगनि खे ऐं आला अख़्तारनि खे ऐं DC खे रपर खे हिन खां अपील कंदे चयो आहे त उहे बचा बंद जा जेके हुतां हुतां घारा आहिनि उहे बंदि कराए वञनि ऐं असांजी बेचैनियूं ख़तमु कयूं वञनि। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी, सिंध TV न्यूज़ पिरालो।